नाज़रीन, नवाखे आम ख़बर न्यूज़ कराची का कराची में कमिश्नर के हुकुम ते महांगो अटो विकिरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वई है। फ्लोर मिल मार्केट के सील किया वियो है। अवाखे ख़बर न्यूज़ कमिश्नर कराची के हुकुम का ओभर ज़िले में नफ़ेखोरनि खिलाफ़ कार्रवाई कई वई। डिप्टी कमिश्नर ओभर पारां चयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर फिरोजाबाद कार्रवाई कंदे अटे की मार्केट के सील करे छड़ियो है। अवांखे अपडेट क्यों सरकारी रेट लिस्ट का वधिक अगते अटो विकिरो कंदड़नि खिलाफ़ सख्त कार्रवाई कई वेंदी। डिप्टी कमिश्नर ओभर पारां चयो वियो आहे। खबर अवांखे न्यू कराची में कमिश्नर के हुकुम ते महांगो अटो विकिरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वई है। फ्लोर मिल मार्केट के सील किया वियो है। कमिश्नर कराची के हुकुम का ओभर जिले में नफ़ेखोरनि खिलाफ़ कार्रवाई कई वई। डिप्टी कमिश्नर ओभर चयो है त असिस्टेंट कमिश्नर फिरोजाबाद कार्रवाई कंदे अटे की मार्केट के सील करे छड़ियो है। इन हवाले से अधिक तफसीलन लाइ असां सां लाइन ते मौजूद है कराची में KT न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, तफसील ॾिजो। जी बिल्कुल, कमिश्नर कराची इकबाल मेमन के हुकुम बाद सरकारी रेट जेके अटे जो अघ मुक़रर किया वियो हो विकिरो न कंदड़ मालिकनि खिलाफ़ कार्रवाई कई वई है। कमिश्नर कराची के हुकुम बाद ज़िले ईस्ट के जेके DC है राजे तारिक उनके हुकुम ते असिस्टेंट कमिश्नर फिरोजाबाद असमा बतूल दौरा की कॉलोनी में इलाइक़न जी विजिट की है। उन चक्कीन जा विजिट कंदे पियो कंदे मार्केट के सील करे छॾी है। जिससे अटे जो मुक़रर कयल अघ हुयो उन ते न पियो विकिरो कयो वञे। उन सां गॾु असिस्टेंट कमिश्नर फिरोजाबाद की तरफ़ां केतिरा ई दुकाननि खे पिणु बंदि कयो वियो आहे। जिन गोदामनि ते पिणु विजिट करण खां बाद उनजो रेट लिस्ट चेक कई आहे। रेट ते जो मुक़रर थियल रेट हो उन ते न विकिरो कंदड़ अटे जेके दुकान आहिनि उनखे बंदि कयो वियो आहे। वधीक उन्हनि ते कार्रवाई करण लाइ डिप्टी कमिश्नर ईस्ट जो चवणु आहे त जेके बि मुक़रर कयल अघ ते न कंदा विकिरो उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल्ला सोलंकी।